अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां बिशारत समो KTN स्टार। दोस्तों, हिन वक़्तु हिकिड़ो मुज़ी मर्ज़ कोरोना वायरस पूरी दुनिया में फैलिजी वियो आहे। ऐं अचो अवां ऐं असां गॾिजी हुकूमत जो साथ ॾियूं, पंहिंजे घरनि में रहूं, पंहिंजे बचनि जो तहफ़ुज़ कयूं ऐं कंहिंसां ज़रूरी जिथे वॾी ख़ल्क़ आहे उते न वञूं, परहेज़ कयूं। बहितर त इहो आहे त घर में रहूं। जीअं आउं पंहिंजे घर में पंहिंजे बचड़नि सां दरवाज़े खे तालो ॾेई छॾियो आहे। जेको अचे थो ॿाहिरि अस्सलाम वालेकुम अब्बा हुकुम कर, जेको कमुकार आहे हिते दर ताईं ॻाल्हायो। त कुझु ॾींहं जे लाइ एहतियात कयो। ईअं करे सम्झो त जीअं माण्हू रोज़ा रखंदो आहे, ईअं घर में खाओ पीओ जेको वणेव। कोशिशि कयो त नारंगियूं घणियूं खाओ, छो त उन्हनि में ताक़त आहे। कल्ह मूंसां हिकु डॉक्टर मिलियो, डॉक्टर अकील अब्बासी, उन बि इहा ई ॻाल्हि कई त नारंगियूं खाओ। मास्क पायो बूथ ते, ॿाहिरि जे करे निकिरो था त मुंहं ते मास्क ॾेई उन खां बाद में निकिरो। एहतियात कयो। अलाह साईं तव्हां सभिनी खे सलामत रखंदो। तव्हां पंहिंजे अमान हिफ़्ज़ में हूंदो, मालिक जीअं में ख़्यालु कयो, एहतियात कयो वधि में वधि। ॾेखार